राणीपुर के ॻोठ अलियाबाद वसाण जो रहवासी अलाबख्श उर्फ पीरी वसाण गुज़िर 5 ॾींहनि खां लापता हुजण संदसि जे वारसनि पारां क़ौमी शाहराह ते ॻोठ अलियाबाद साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी वेही रहिया। धरणे सबबि क़ौमी शाहराह जे ॿिन्ही तरफ़नि खां गाॾियुनि जूं वॾियूं कतारूं लॻी वयूं। धरणे जो अॻवानी संदसि जी अंबड़ ऐं संदसि जो पीउ जीवण वसाण करे रहिया हुआ। उन मौके ते नौजवान जी अंबड़ पाक किताब खणी रोईंदी पिटूं पाराता ॾींदी रही। उन मौके ते जीवन वसाण जो चवणु हो त मुंहिंजे पुट खे शाणी बिरादरी जे माण्हुनि अगवा कयो आहे, छाकाणि जो असांजो उन्हनि सां जहिड़ो हलंदड़ आहे। शक आहे त किथे उन्हनि मुंहिंजे पुट खे अगवा बाद क़त्ल करे न छॾियो हुजे। जंहिं बाद SHO हिंगोरजा वाक़े वारे हंधि पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे खेनि नौजवान जी बाज़ियाबी यकीन दहानी कराइण ते धरणो ख़त्म करायो वियो। ॿिए पासे इल्ज़ाम में ठाहियल शाणी बिरादरीअ जे चङे मुड़ुस ॾाॾे शाणी पंहिंजी राजगाह ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त असां कंहिं बि नौजवान खे अगवा नाहे कयो, ना ई का असांखे हिन जी ॼाण आहे। असां मथां बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया विया आहिनि। हिन चयो त इन मामले जी शफ़ाफ़ नमूने इंक्वायरी थियणु घुरिजे ऐं जेको बि हिन में मुलविज़ हुजे उन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई थिए। कैमरामैन ऐं रिपोर्टिंग टीम सां गॾु शकील अहमद शेख, पाक डिजिटल न्यूज़, राणीपुर। हिन महिल ताईं पुलिस का बि सहकार न कई आहे। हिननि जो चवणु आहे त असां सां दुश्मननि दुश्मनी कई आहे ऐं असांखे पंहिंजो नौजवान पुट बाज़ाब कराए ॾिनो वञे। इंसाफ खपे, असांखे इंसाफ खपे। असां नाजादी अहिड़ा कम कराया त मां ॿाहिरीअ में ॾोह ॾंडींदोमां। हीअ जेका बि हलायो आहे सोशल मीडिया ते इहा बेबुनियादी ख़बर आहे, इन जी का बि सदाकत कोन्हे। मां इज़तदार आहियां ऐं अलाह साईं मुंहिंजी इज़त कई आहे, उहो मुंहिंजी इज़त जे मथां उहो हमिलो कनि था। मां इन शयुनि खां को बि न आहे। ऐं IG साहिब खे मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे, IG ग़ुलाम नबी मेमन साफ़ इहा जी इंक्वायरी करायो। अगरि जे मां हिन में मुलज़िम आहियां त भले मूंखे तव्हां